रात जे वक़्तु ख़ारिश थियणु घाटी निंड फिटाए सघे थी, पर रात जे वक़्तु ख़ारिश खल जी हिकु आम हालत आहे ऐं इन खे अक्सर घरेलू इलाज या बिना दवाउनि सां बि क़ाबू करे सघिजे थो। पर इन जो को हिकु सबबु नाहे। रात जे वक़्तु खल ते ख़ारिश जिस्म जे कुदरती मौजूदा हालत, लाइफ स्टाइल, माहौलियाती अमलनि या मुस्तक़िल रहंदड़ कंहिं बीमारी जे करे थी सघे थी। रात जे वक़्तु खल ते ख़ारिश अक्सर हिकु मसइलो बणिजी सघे थी। जॾहिं अव्हां बेचैनी महसूस कंदा आहियो ऐं ज़ोर सां ख़ारिश कंदा आहियो त खल फाटी पवंदी आहे ऐं सोज थी पवंदी आहे। रात जे वक़्तु ख़ारिश वारी खल, जंहिंखे नॉक्टर्नल प्रोरेट्स चयो वेंदो आहे, एतिरी घणी थी सघे थी जो बाक़ाइदगीअ सां निंड में ख़लल पइजी सघे थो। इहो रुगो कुदरती सबबनि ऐं सिहत बाबति पेचीदा बीमारियुनि जे करे थी सघे थो। घणो करे माण्हुनि लाइ रात जे वक़्तु खल ते ख़ारिश पुठियां कुदरती तरीक़ेकार हूंदो आहे। अव्हां जे जिस्म जी कुदरती हालत या रोज़मरह जूं मामूलात खल जी कारकर्दगी ते असरअंदाज थींदियूं आहिनि, जीअं खल जो गर्मीपद वरी वरी तब्दील थियणु, लिक्विड जे तवाज़ुन जी ख़राबी ऐं खुलियल खल वग़ैरह शामिल आहिनि। रात जे वक़्तु खल ते ख़ारिश जो सभ खां आम सबबु इहो आहे त रात जे वक़्तु खल जा अफ़ाल तब्दील थी वेंदा आहिनि। मिसाल तौरु अव्हां जे जिस्म जो गर्मीपद ऐं अव्हां जी खल में रत जो वहकिरो शाम खां पोइ वधी वेंदो आहे, जंहिंसां अव्हां जी खल गरम थींदी आहे। खल जे गर्मीपद में वाध सां अव्हां खे ख़ारिश जो अहसासु थींदो आहे। अव्हां जे जिस्म मां कुझु मादनि जो ख़ारिज थियणु ॾींहं जे वक़्त जे हवाले सां रात में मुख़्तलिफ़ हूंदो आहे। रात जे वक़्तु अव्हां जी खल सोज वारा हार्मोन्स वधीक ख़ारिज कंदी आहे ऐं उहे हार्मोन्स जेके सोज खे घटि कंदा आहिनि, उहे घटि ख़ारिज थींदा आहिनि। इहो ई सबबु आहे जो अव्हां जी खल में रात जे वक़्तु पाणीअ जो मिक़दार घटिजी वेंदो आहे। अव्हां ॾिठो हूंदो त सियारे जे ख़ुश्क महीननि में ख़ुश्क खल ते ख़ारिश थींदी आहे। जॾहिं ॾींहं में ख़ारिश थींदी आहे त कम ऐं ॿियुनि सरगर्मियुनि जे करे अव्हां जो ध्यानु हटी वेंदो आहे। रात जे वक़्तु वांदकाईअ में ख़ारिश वधीक महसूस थींदी आहे। अव्हां जे जिस्म जी कुदरती हालत सां गॾोगॾु सिहत बाबति मुख़्तलिफ़ बीमारियूं रात जे वक़्तु खल ते ख़ारिश खे वधीक ख़राब करण जो सबबु बणिजनि थियूं। मिसाल तौरु खल जूं बीमारियूं, एक्ज़ीमा ऐं चंबल, जीतनि जे करे थींदड़ ख़ारिश, मुंघण ऐं नंढा जीत ॼणा, गुर्दा या जिगर जी बीमारी, आयरन जी खोट, अनीमिया, ज़हनी सिहत जा मसइला, दबाव, डिप्रेशन ऐं शीज़ोफ्रेनिया, बेचैन ॼंघुनि जो सिंड्रोम, ल्यूकोमिया ऐं लिम्फोमा, शिंगल्स ऐं शुगर, केमिकल्स, दवाऊं, खुराक या कॉस्मेटिक जहिड़ा मादा एलर्जी वारो रद्दअमल ॾेई सघनि था। रात जे वक़्तु खल ते ख़ारिश खे ख़तमु करण लाइ कुझु दवाऊं ऐं घरेलू टोटका आहिनि। जेकॾहिं ऐसा बि ख़राबी जहिड़ी बीमारी ख़ारिश जो सबबु बणिजी रही आहे त उन जो इलाजु कराइण लाइ डॉक्टर सां राबितो करियो। रात जे वक़्तु खल ते ख़ारिश जो पाण इलाजु करण लाइ अव्हां नुस्ख़े जी दवा आज़माए सघो था। इन मां कुझु दवाऊं रुगो ख़ारिज खे ख़तमु कंदियूं आहिनि, ॿियूं अव्हां खे निंड करण में मदद कंदियूं आहिनि। पुराणियूं एंटी हिस्टामाइन्स दवाऊं ख़ारिश खे ख़तमु कंदियूं आहिनि, अव्हां खे निंड करण में मदद कंदियूं आहिनि। नयूं एंटी हिस्टामाइन्स दवाऊं जीअं अलेग्रा या ज़ायटेक बि मददगार आहिनि ऐं राति या ॾींहं जे वक़्तु खाई सघिजनि थियूं। सेट्राइड क्रीमूं बि ख़ारिश खे रोकींदियूं आहिनि। एंटी डिस्ट्रेस दवाउनि में ख़ारिश खे घटि करण जी ताक़त ऐं सुकून वारा असर मौजूदु हूंदा आहिनि। के बि नयूं दवाऊं या इलाज आज़माइण खां अॻु पंहिंजे डॉक्टर सां ज़रूरु सलाह कजे ऐं ॻोढ़ियारियूं औरतूं या खीर पीआरींदड़ औरतूं एहतियात कनि। रात जे वक़्तु खल ते ख़ारिश वारे मसइले मां घरेलू इलाज ऐं लाइफ स्टाइल में तब्दीलियूं आणे छुटकारो हासिल करे सघिजे थो। जेकॾहिं दबाव अव्हां जी ख़ारिश खे वधाए थो त पंहिंजे दिमाग़ खे पुरसुकून करण लाइ मुराक़बो, योगा या जिस्म में नरमी जहिड़ियूं टेक्निक्स आज़मायो। रात जे वक़्तु खल ते ख़ारिश मां छुटकारे लाइ कोग्निटिव बिहेवियरल थेरापी (CBT) लाइ डॉक्टर सां राबितो करे सघिजे थो। इहे प्रोग्राम कुझु नाकारी या ग़लति ख़्यालनि ऐं अमलनि खे रिवर्स करण में मदद कंदा आहिनि। रात जे वक़्तु खल ते ख़ारिश खे घटि करण लाइ ॾींहं जे दौरान ऐं सुम्हण खां अॻु पंहिंजी खल ते सणिभो कंदड़ अल्कोहल खां पाक मॉइस्चराइज़र लॻायो। ख़ारिश खे ख़तमु करण लाइ नीम गरम पाणी ऐं कोलाइडल दलिया या बेकिंग सोडा सां वेझी सघिजे थो।